अरे कपड़ा पंज ला वठी दी वना मुखे कपड़ा खपन नवा आयाम त देखारियो ये ॾिसो अज सुकड़ी कपड़ा भी वठ जा इनके खबर पवंदी त वडेरी कपड़ा केड़ा वठंदी आ वॾेरी साहिबा तूं वियो कुर्सी कपड़ा देखा ॾिसा त तो वटे केड़ियूं नयूं डिजाइनूं आयूं आहिनि वॾेरी ही कपड़ा ॾिसो ही बि आहिनि अञा बि सुठी क्वालिटी वारा आहिनि कपड़ा ही कपड़ा दे देखा हेड़ा कपड़ा त ही पाइनियूं आहिनि जिथे थी वञा उते भगी अची शैला न मुखे के दुकान ते ॾिसी मां तो के ॾिसी कोन आया हिन दुकान ता मां सामान वठंदी आ तोर पते थी वी बाजी तव्हां आधा ॾे वञो मां वॾेरी खे कपड़ा ॾेखारे वठां बाजी बाजी वर छाए अदी न सोचा चई अदी मुंहिंजी भेण तव्हां होॾां वञो हिन के ना को अदी समझ मते ना को बाजी जाइल के जाजी अदी वो लफ्ज ए बाजी वो लफ्ज खबर आ वडेरी सिंधी बोली सब का भली अदी जड़ा को मिठो लफ्ज आहे जल्दी कर बाबा असां वॾेरे खे सामान ॾियो न चाचा ता वनी वडेरी का सामान दियो